एड़ो कलमू नजर कोन आयो जंहिंमें रब पंहिंजे महबूब जो जिक्र न कयो हुजे। सॼो क़ुरान ज़िक्र मुस्तफ़ा भरियो, ज़िक्र मुस्तफ़ा। रब करीम फरमाए मुंहिंजा महबूब सॼो क़ुरान त तुंहिंजो ज़िक्र आहे। उन खां अलावा माण्हू जानवर पखी सारी मुंहिंजी मखलूक मां रब जो ज़िक्र कंदी आहे। मां रब वरी तो मिठे मुस्तफ़ा जो ज़िक्र कंदो आहियां, तुंहिंजो शान बयान कंदो आहियां, तुंहिंजे ज़िक्र खे बयान कंदो आहियां। कुरान भरियो पियो आहे। अल्लाह पाक फरमाए थो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन कद जाकुम मिनल्लाह नूरुन व किताबुम मुबीन या अय्युहन्नास कद जाकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अनज़लना इलैकुम नूरम मुबीना। मूं तुंहिंजे ज़िक्र खे वधायो, मां तुंहिंजे ज़िक्र खे बुलंद कयो, एतिरो बुलंद कयो जो तोखे जेकॾहिं कोई याद थो करे उन सम्झ मां रब खे याद कयो। जेको तुंहिंजी इताअत करे उन गोया मां रब जी इताअत कई। जन तुंहिंजो चवण कयो उन्हनि सम्झो त मां रब करीम जो चवण कयो। वरफ़अना लक ज़िक्र, मुंहिंजा महबूब असां तुंहिंजे ज़िक्र खे तमामु बुलंद फरमाए छॾियो। हाणे अल्लाह साईं खे जेके यादि कनि था, अल्लाह अल्लाह कनि था, भली ॻाल्हि आहे। रब उनखे यादि करे थो, उनजा रुतबा वधाए थो। पर महबूबन करीमन जो ज़िक्र अहिड़ो बेमिसाल ज़िक्र आहे। जेको ज़िक्र कंदो आहे न ख़ुदा उनखे बि बुलंद करे छॾे, उनजो बि नालो रोशन। से मौलाना मोहम्मद शफी कालवी रहमतुल्लाह हलियो वियो आहे, पर अॼु बि दिलनि में जीरो जीरो वेठो। से मौलाना दोस्त मोहम्मद साहब बुलबुल सिंध साईं सुल्तानुल वाइज़िन मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी रहमतुल्लाह अलैह, ॿिया जेके बि आलिम आहिनि जिन महबूबन करीमन जो ज़िक्र माण्हुनि खे ॿुधायो, उहे भले हलिया बि विया आहिनि, पर उन्हनि जो ज़िक्र अॼु बि हले थो पियो। उन्हनि जा ज़िक्र ज़िंदा आहिनि जिन महबूब करीम जो ज़िक्र। क़ब्र में जॾहिं वेंदासीं, बुखारी मुस्लिम शरीफ जी हदीस आहे त मलाइक हिकिड़ो सुवाल कंदा। ॿियनि किताबनि में ॿिया सुवाल, पर उते हिकिड़ो सुवाल मा कुंत तक़ूलु फी हक़ हाज़र रजुल, ऐ मरी अचण वारा दुनिया में 9 साल 20-30 जेतिरो अरसो रही आयो आई तो मदीने जे मीर जी तारीफ़ केतिरी कई। तू महबूबन करीमन जे बारे में छा चवंदो? ऐ वाइज़ी, ऐ खतीब, ऐ आलिम, तो इल्म भी पढ़ाया, गला खोले खोले तो वाइज़ ॿुधाया। असां तो का पुछूं था तुंहिंजे वाइज़नि में मुस्तफ़ा जी तारीफ़ केतिरी हुई, साईं करीमन जो शान केतिरो, जंहिंजे दर तां तोखे सभु कुझु मिलियो। मोहम्मद के दर से ये सब कुछ मिला है, मोहम्मद के दर से ये सब कुछ मिला है। कसम है खुदा की खुदा खुद मिला है, कसम है खुदा की खुदा खुद मिला है। प्यारा मुसलमान भाई, जंहिंजे दर तां रमज़ान मिलियो, जंहिंजे दर तां क़ुरान मिलियो, जंहिंजे दर तां इस्लाम मिलियो, जंहिंजे दर तां सभु कुझु मिलियो, पर रब रहमान भी महबूबन जे दर तां मिलियो। उन महबूब जो ज़िक्र, उन महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ जेको कंदो आहे रब उनखे बि आला करे छॾे, उन जे ज़िक्र खे बि बुलंद फरमाए। ज़िक्र मुस्तफ़ा, ज़िक्र खुदा। हाणी मौला अली शेर रज़ी अल्लाह ताला जिन जी अॼु तारीख़ शहादत
खुश नसीब पहिरियों नमाज़ी नंढनि में पहिरियों ईमान आणण वारो जवान कंहिंखे पी पाले कंहिंखे मासी कंहिंखे चाची कंहिंखे अम्मा पर मौला अली शेरे खुदा के महबूबन पालियो साईं करीमन परवरिश प्यारा मुसलमान भाइरो जम्मते जाम हैदरे करार मुश्किल कुशार रज़ी अल्लाह तआला अन्हु एड़ो जवान जंगे ओहद में कुछ काफर हा उनजे हथन में तलवारूं हुयो जेड़ा ते पलटी खादो ते मुसलमानन जो वडो नुकसान पे कयो वो जत्थो साईं करीम बंदे पलटी पियो खत्म कर जेला माजला हजरत मौला अली साईं जी निगाह साईं तलवार शेरे खुदा हलाई वो जेके पहलवान हा उनी काफर सबनी के ढेर करे छे जिब्रील अमीन नहीं आयो मुझा महबूब अज त अली कमाल करे छो फरमायूं कमाल के कोन कंदो अली मुंह मजो आ मां अली मजो ते जिब्रील अमीन अर्ज को सुन आऊं पावा मजो आऊं पावा मजो मुझा प्यारा दोस्तों हैदर करार मौला अली शेरे खुदा अञा पंहिंजे अम्मा जे पतन में पेट मुबारक में आहिनि साईं करीमन जी उम्र 32 साल हुई साईं जनेब मौला अली साईं वारन जे घर जे दर ते ईंदा हा मौला अली साईं जी अम्मा थी भी रसूलन जे सरदार जो इस्तकबाल कंदी अली साईं जा जेके मामा हा उन्होंने इतराज कयो असांजी भेण तू रिश्ते में चाची है रिश्तो तुझो वडो जने मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन टाइम नबी साईं तो नबूवत जो ऐलान कयो कोन जने मोहम्मद अचे तो तू उठी थी बीहे असां के सुठो कोन अली साईं जी अम्मा फातिमा बिन्त असद रज़ी अल्लाह तआला अन्हा चवण लगी मुझा भाइरो मुस्तफा महबूब मदीने जे मीर जे चेहरे में अलाए कुदरत वारे छा रखियो आ जनेब मुझे घर जी चाठ ते कदम रखंदो आ मुझे जिस्म में एड़ी ताकत आ जेका मुखे उथारी दिया मुझी मां उठी भी रसूलन जो सरदार आयो है सुभान अल्लाह रसूलन जो सरदार आयो वो मां उठी इस्तकबाल भायर चयो मां जे एड़ी गाल अधी एड़ी गाल आहे असां ट्राई खातिर तुझा हथ बधूं था पेर भी बधूं था पो लिकी वियूं था जॾहिं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईंदो ॾिसूं तो के केड़ी ताकत थी उथारे हिननि ईअं भी कयो छुपी वेही रहा भेण जा हथ पेर बधा पिया जॾहिं आमिना जो लाल चौठ ते कदम रखण लगो मिठाई सा फरमायो नवनियर डावणियूं पधरो पेंड प्यास जॾहिं सजण ॾिठास त शिरक छनायस हिकड़े जॾहिं साईं आयो ज़ंजीरूं टुटी वयूं हथ कॾूं निकिरी वयूं महबूबन जे लाइ उथी बीठी इहा ताकत कहिड़ी मौला अली मुश्किल कुशा जी ताकत हैदर सोने जी ताकत अली नारा लगाता था तो खैबर तोड़ देता था हुक्म करता तो दरिया को तो रास्ता छोड़ देता था तू अली से लड़ सके तेरा गलत अंदाज है तू अली से लड़ सके तेरा गलत अंदाज है तू कुफ्र की बदी है मेरा अली इस्लाम का बाज है तू कुफ्र की बदी है
मेरा अली इस्लाम का बाज है। मुझा प्यारा वो सुनो हैदर जंहिंजो ॼमण काबे में, जंहिंजी शहादत ख़ुदा जे घर बस, अहिड़ो रुतबो अॼु ताईं कंहिंखे मिलियो ई न आहे जहिड़ो रुतबो दुनिया मां मौला अली साईं खणी वियो, हैदर करार खणी वियो। अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी, असांजे घर जॾहिं बि मौला अली साईं ईंदो त मुंहिंजो बाबो हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु हज़रत मौला अली साईं जे चेहरे में बि प्यार निहारींदो, ॿियो कमकार कुझु बि न, सिर्फ़ अली साईं जे चेहरे में बि निहारींदो। मूं हिकिड़ो दफ़ो अर्ज़ु कयो, बाबा जॾहिं बि हैदर करार अचे थो त तव्हां मौला अली साईं खे निहारींदा रहंदा आहियो, छा ॻाल्हि? सोने अबू बकर सिद्दीक़ फरमायो, मुंहिंजी न्याणी ख़ुदा जो कसम मां अबू बकर हिननि कननि सां ॿुधो आहे, मदीने जे साईं फरमायो अन नज़रो इला वजह अली अल इबादा, हिकिड़े पासे भी मस्जिद में नफल पढ़, ॿिए पासे मौला अली साईं जो दीदार कंदो कन। इबादत जेड़ा दीदार ॻाल्हि सही आहे। मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो, हैदर करार रज़ी अल्लाह ताला अन्हु दोस्तो गदीर खुम में साईं करीम हज करे वापस पिया, गदीर खुम हिकिड़ी जाइ आई, साईं फरमायो सभई वियो, उते साईं ॿ टे आम ॻाल्हियूं कयूं। कहिड़ियूं? हिकिड़ी ॻाल्हि फरमायूं, हैदर करार हलिया, अली साईं आयो, साईं करीम हथ वठी ऐं हीअं हथ बुलंद करे पाण फरमायूं, जेकॾहिं मोमिन आयो अॼु खां पोइ जिनजो मां मुस्तफ़ा मौला आहियां, मुंहिंजो अली बि उन्हनि जो मौला आहे, उनजो मौला आहे। वरी फरमायूं, ऐ मुंहिंजा उम्मतियो, मां दुनिया छॾे वञा पियो, पर अवां में ॿ शयूं छॾियो वञो, ॿ शयूं छॾियो वञो, इन्हनि मां हथ न कढिजो, इन्हनि खां परे न थीजो, तव्हां गुमराह कोन थींदा। कहिड़ियूं शयूं? आमिना जे लाल फरमायो, हिकु मां अल्लाह जो किताब क़ुरान शरीफ छॾियो पियो वञा, व इतरती ऐं ॿुधो आयल बैत पुठियां छॾियो पियो वञा, क़ुरान पाक मां हथ न कढिजो, ऐं मुंहिंजे आल बैत मां हथ न कढिजो, ये ॿई तव्हांजी सिफारिश कराए बख़्श राए जन्नत भेड़ो कंदा। शान अहल बैत खां पुछ, अहल बैत खां शान पुछ क़ुरान। साईं फरमाए ॿ शयूं भारी छॾियो पियो, मुंहिंजे अहल बैत जो अदब कंदा रहिजो, मोहबत कंदा रहिजो, ऐं क़ुरान पाक सां बि मोहबत कंदा रहिजो। जेकॾहिं न को क़ुरान कोशिश के न पढ़ी सघे, सुबुह जो उथी वाह वज़ू क़ुरान खे खोलींदो आहे, सीने सां लॻाईंदो आहे, तब क़यामत ॾींहुं ख़ुदा जो क़ुरान अल्लाह पाक वटि शाहिद ॾींदो, मौला पढ़ियल कोन हो पर मोहबत कंदो, तुंहिंजो क़ुरान तुंहिंजो कलाम सम्झी मूंसां मोहबत कंदो। असां सादा सगोरा वेठा आहिनि, सैयद 1400-1500 साल गुज़री विया, पर अल्हम्दुलिल्लाह अॼु बि असां उन्हनि जो अदब था कयूं, एहतराम था कयूं। छाजे लाइ? इहे सैयदनि महबूबन करीमन जे लड़ीअ वॼा, अहल बैत लड़ीअ वॼा, इहो अदब असांजो हिते बि खटाईंदो, आख़िरत में बि खटाईंदो, आख़िरत में क़ुरान पाक जो अदब था कयूं, क़ुरान मजीद सां मोहबत था कयूं, इहा मोहबत इहो अदब हिते बि असांखे कामयाब कंदो, आख़िरत में बि असांखे कामयाब। रमज़ान शरीफ़ जो आख़िरी ॾोह, उनजो बि हिकिड़ो ॾींहुं ख़ैर जो पूरो थियो, ॿियो ॾींहुं बाक़ी 7 या 8
ॾींहं रहिजी विया। दोस्तो ही अहिड़ो महीनो आहे जॾहिं ईंदो त महबूबन करीमन असहाबन सगुरन खे खिताब कंदा। महबूबन साईं फरमाईंदा गुलामो अहिड़ो महिमान पियो अचे जो वाह, जेको अवां जो इस्तक़बाल कंदो अवां वरी उन जो इस्तक़बाल कंदो। साईं केर? साईं फरमा रमज़ान शरीफ़। इहो अहिड़ो महिमान जंहिं राति अवां वटि अची सलाम कंदो, यानी चंड ॾिसबो हेॾा रमज़ान दाख़िल थी वियो, उन राति मोमिन मुस्लमान ख़ुदा बख़्शे छॾी। पोइ वरी पाण फरमाए ॾिसो कमाल, जंहिंजी पहिरीं राति एॾी शान वारी, उनजी ॿी राति केॾी शान वारी, उनजी टी राति केॾी शान वारी। वो अहिड़ो महीनो आहे जंहिंमें रब शैतान खे बंदि कंदो आहे। तव्हां त मुंहिंजा बाना मूंसां खुली मिलनि, मुंहिंजे वेझा अच, सही माना रोज़ा रख, क़ुरान पढ़। हूअं त चवंदा बस शैतान खारे छॾे। शैतान हीअं कयो, अल्लाह से इहो बहानो ख़तमु करण जे लाइ माॻे रमज़ान में शैतान बंदि करे छॾियो त ॿारनि खे इहो बहानो न मिले, मौक़ो न मिले। त शैतान हीअं कयो न, असांजी सोलह जे लाइ अल्लाह पाक सरकश शैतान बंदि करे छॾियो। दोस्तो हाणे मेलो खुटे पियो, रमज़ान वञे पियो। जॾहिं मेला लॻंदा चीज़ूं महांगियूं हूंदियूं आहिनि, जॾहिं मेला टुटंदा पोइ वापारी हलंदा आहिनि घरनि ॾे, ऐलान कंदा आहिनि हाणे सस्तो सौदो आहे, 10 वारी शइ 5 में, 20 वारी 10 में खणो, 50 वारी 55 में बि खणो। असांजो किरायो भाड़ो बचायो, असां वञूं पिया वरी या नसीब। रमज़ान बहाने ऐलान पियो करे असां वञूं पिया, बाक़ी थोरा ॾींहं जा महिमान आहियूं, कुझु न कुझु करे वठो। पोइ रमज़ान में हिकिड़ो फर्ज़ पढ़ो था त 70 फर्ज़नि जे बराबरि, हिकिड़ो नफ़ल पढ़ त फर्ज़ जे बराबरि आहे, हिकु दफ़ो सुभान अल्लाह चओ त लख दफ़ा सुभान अल्लाह जे बराबरि आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो, सॼो महीनो रहमतुनि बरकतुनि मां भरियो पियो आहे। बाक़ी 7-8 ॾियारा इन में बि कुझु महिनत कयो। हाणे मुंहिंजा प्यारा हिसाब किताब आहे काई, जेको आयो ॿेड़ा ई पा, समुंड पंहिंजे मौज ते आहे, समुंड वारियूं लहरूं रमज़ान शरीफ़। अल्लाह पाक असां ऐं तव्हांजी हाज़िरी क़बूल फरमाए। पंहिंजे माउ पीउ जो अदब कयो, नमाज जी पाबंदी कयो। अल्हम्दुलिल्लाह असांखे शहीद हूं बि याद आहे, अदा शहीद बरकत रुंजो रहमतुल्लाह। पर जॾहिं बि न मुंहुं कंदा आहियूं त ईअं लॻंदो आहे ॼण असां सां गॾु थो हले, उन जूं मोहबतूं असांखे यादि। अल्लाह कंदो शहीद आहे इमाम हुसैन जे पाड़े में हूंदो, सोने हुसैन जी जमात में। उन जे लाइ आऊं ही शेर ही पढ़ी सघां थो, जीअं अखियूं रोक में रोअण खां, तीअं अखियूं रोअंदियूं रहियूं। जीअं अखियूं रोक में रोअण खां, तीअं अखियूं रोअंदियूं रहियूं। वॾ फुड़े मांगे प्रिय जे, वॾ फुड़े मांगे अदा बरकत जे, तॾहिं ते रोअंदियूं रहियूं। जीअं अखियूं रोक में रोअण खां, तीअं अखियूं रोअंदियूं रहियूं। मूं चयो अखड़ियूं अजाया, मूं चयो अखड़ियूं
अजाया हुलहंगामा छॾियो पर मुठियूं कीअं माठ कल पर मुठियूं कीअं माठ कल जेके सूर में सड़जूं रहियूं जीअं अखियूं रोक में रोअण खां तीअं अखियूं रुवजूं रहियूं लुड़क नैणनि जा समूरा लुड़क नैणनि जा समूरा बंद टोड़ींदा रहिया लुड़क नैणनि जा समूरा बंद टोड़ींदा रहिया हसरतूं हसरतूं अदा बरकत जो तूफान बणजी साह में फरजूं रहियूं आस जा मोती अञा के आस जा मोती अञा के आस में रहिजी विया आस जा मोती अञा के आस में रहिजी विया अदा बरकत जो दीदार थींदो ये चरियूं चवजूं रहियूं शहीद जो दीदार थींदो ये चरियूं चवजूं रहियूं या नबी सलाम अलैका सलवातुल्लाह अलैका सलवातुल्लाह वक्त जो चमके सितारो हाज़री जो थिए इशारो ॾिसी तुंहिंजो रौज़ो प्यारो लई वञे दिलनि तां मुझारो या नबी सलाम अलैका या रसूल सलाम अल्लाह साईं अदा मोहम्मद अमीन एदी संदस घर वारनि पुटनि जे तरफ़ां ही ख़ैरात जो प्रोग्राम थियो रोज़ो